आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ए बुलबुलान मुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनास्त हुसैन। सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद हक्का की बिना इला इला हस्त हुसैन। बेटा ऐसा फरमाए तो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीद सामहू जो भी जोड़ियाऊं मुँह न मोड़ियाऊं पसीता तरार जो। मुझा प्यारा मुसलमान भाईरो सभी मिली करे शौक़ मोहब्बत सा मदीने वाले साईं ते दुरूद शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीसा मदीने जा साईं फरमाइन था तो जरा को शख्स नमाज का बाद हम ते सलात का पोए जो को दुरूद शरीफ पढ़ंदो आ उन दुरूद शरीफ पढ़ण वारे जे बारे में मुझा सोना नबी फरमाइन था ता उद तो जब सल तो तहू यानी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था त जेको दुरूद शरीफ पढ़ण वारो हुंदो आ ओ जेकी दुआ घुरंदो आ उन जी दुआ कबूल थींदी आ। जेकी भी सवाल कंदो आ उन जो सवाल अल्लाह साईं कबूल फरमाइंदो आ। त पोइ अवां सुस्ती छॾियो अज नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ते दिल सां शौक़ सां मोहब्बत सां जज्बे सां दुरूद शरीफ पढ़ायो इंशाअल्लाह। दुरूद पढ़ी तो जेका दुआ घुरंदो अल्लाह साईं वाजी कबूल फरमाइंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। अवाजे सामू जेका मूं कुरान करीम मां 25 पारे मां सूरत शूरा मां एक नंढड़ी आयत करीमा उन जो एक हिस्सो पढ़ियो आ। दुआ कयो अल्लाह ताला मुखे हक ऐं सच बयान करण जी तौफीक अता फरमाए। मां आवाज़े सामूं आयत जो तर्जुमो ऐं उन सां गॾोगॾु उन जी वज़ाहत बयान कयां त अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद में छा इरशाद फरमायो। गौर सां ॿुधजो अल्लाह ताला फरमाए थो त कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ए मुंहिंजा महबूब तू पंहिंजे मुखातबन खे फरमा त जेकी मां दीन जी दावत ते मेहनत करे रहियो आहियां जेकी मां दीन जी तबलीग में तकलीफ करे रहियो आहियां मेहनत करे रहियो आहियां उन ते मां अवां सभिनी खां को बि उजूरो नथो घुरां मुखे अवां में का बि लालच कान्हे का। अल्लाह फरमाए थो इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ए मुंहिंजा महबूब इन्हनि खे फरमा त बस मुखे अवां खां हिकिड़ी तलब आहे मां अवां खां हिकिड़ी शइ जो तलबगार आहियां
उहा कहिड़ी शइ आहे उहा शइ आहे त मां अव्हां खां पंहिंजे क़राबत वारनि जो पंहिंजे आल बेतनि जी जेके मुंहिंजा आल बेत आहिनि मां अव्हां खां उन्हनि जी मुहबत घुरां थो जेकी मूं अव्हां ते अल्लाह जो पैगाम पुॼायो आहे जेकी मूं दीन में तकलीफ़ ॾिठी आहे उन जो ॿियो को जूरो नथो घुराव बस अव्हां मुंहिंजे आल बेतनि सां मुहबत कयो उन्हनि सां प्यार कयो चओ सुभान अल्लाह ताला जो कुरान असा के आल बेतन जी मोहब्बत सेखारे थो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा इरशादात असा के आल बेतन जी मोहब्बत सेखारन था पर मुझा प्यारा दोस्तो इन जो यो मकसद ना है त असा आल बेत जी मोहब्बत में अची करे ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे परवानन के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबन के घट वध गालायूं उन जे प्यारन सहाबन के चैन यारन के गारियूं कुरान करीम आल बेत जी मोहब्बत सेखारे थो लेकिन सहाबा जी गुस्ताखी उन जी बेअदबी नथो सेखारे आल बेत सां मोहब्बत करण जो यो मकसद ही ना है तवा सहाबा के घट वध गालायो लेकिन उहा आल बेत जी मोहब्बत करे कम जी जेका तवाई असा के सहाबा जी बेअदबी सेखारे ओ मुझा प्यारा दोस्तो आज मां इन मस्जिद में भी करे चवा थो त जेको सहाबा जो बुग़्ज़ तो रखे दिल में आई चवे थो त मुजी आल बेत सां मोहब्बत आ उन जी वा मोहब्बत का कम जी ना है उन के वा मोहब्बत इन दुनिया में भी फायदो न दीदी आई आखिरत में भी फायदो का न दीदी जो सुभान इने जे करे अवा आल बेत सां भी मोहब्बत रखो त मदीने वाले साईं जे सहाबा सां भी मोहब्बत रखो मुझा प्यारा दोस्तो अवा के मां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकड़ी हदीस बुधाया लेकिन उन का पर आवा सभई मिली करे नबी साईं ते दुरूद शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत त जॾहिं इहा आयत जेका मुआ जे सामू पढ़ी आ कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा या आयत जॾहिं नाज़िल थी त हजरत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत फरमाए थो त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिदमत जे अर्ज कयो त या रसूल अल्लाह या आयत कीजे लाइ नाज़िल थी आ उहे केर उहे करामत वारा केर जैसा अल्लाह ताला हुक्म फरमाए रहियो आहे त मोहब्बत कयो त मुझे महबूब मदीने जे साईं फरमायो त या आयत हजरत अली उल मुर्तजा आई बीबी फातिमा आई उन्हें जे बिन पुत्रन हजरत इमाम हसन इमाम हुसैन जे शान में नाज़िल थिया अल्लाह फरमाए थो त इनन सा मोहब्बत कयो वो जे जो इनन सा प्यार आ उन जो मदीने वाले साईं सा प्यार आ आई जे जो मदीने जे मीर सा प्यार आ उन जो अल्लाह सा भी प्यार आ आई अल्लाह जो वरी उनन सा प्यार आ जो सुभान अल्लाह मुझा प्यारा दोस्तों मुसलमान भाइरो आल बेत जी मोहब्बत सा तवा जा दर्जात बुलंद थीदा जेको आल बेत सा मोहब्बत रखदो दुनिया में उन जा दर्जात आखिरत में अल्लाह साईं उन जी इज्जत वधाई दो उन जा दर्जात बुलंद कंदो आई उन के बेहद बेहिसाब सवाब अता फरमाई दो मुझा प्यारा दोस्तों बी हदीस में मुझे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको शख्स आल बेतन ते जुल्म कंदो जेको शख्स आल बेतन के तकलीफ दीदो जेको मुझे इतरत जे बारे में मुखे ईज़ाई दो मदीने वाला साईं फरमाइन था त उन जे मथा जन्नत हराम जेको नबी साईं जे आल बेतन के दुखाई दो उन जे मथा जन्नत हराम आ वो जन्नत में कोन वीदो पर उन जे मथा जन्नत हराम करे छड़ी विया त मुझा प्यारा दोस्तों आल बेतन जी बेअदबी खां बचो उन सां मोहब्बत कयो अल मर्उ मा मन अहब जेको
जेको शख्स आल बैत सां मोहब्बत कंदो, जेको शख्स आल बैत सां प्यार कंदो, मावा जे साम्हूं इबारत पढ़ी त अल मरउ मा मन अहब, जेको माण्हू जंहिंसां मोहब्बत कंदो उहो क़यामत जे ॾियारे उन सां गॾु हूंदो। त पोइ जेकॾहिं तव्हांजी आल बैत सां मोहब्बत आहे, तव्हांजी मदीने वारे साईं जे सहाबनि सां मोहब्बत आहे, तव्हांजो अहल बैत सां प्यार आहे, तव्हांजो सहाबनि सां प्यार आहे, तव्हांजो मदीने वारे साईं जे घर वारनि सां प्यार आहे, त पोइ तव्हां क़यामत जे ॾिहाड़े बि उन्हनि सां गॾु हूंदो ऐं इंशाअल्लाह जन्नत में बि उन्हनि सां गॾिजी हलंदो। चओ सुभान अल्लाह। त पोइ जे जो सहाबनि सां ऐं अहल बैत सां प्यार हो, हथ मथे खणी